बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। माय नेम इज़ मोहम्मद शरीफ। यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। असीं पंहिंजे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं फ्यूचर टेंस यानी फ्यूचर परफेक्ट टेंस जे मुतालिक़ पढ़ंदासूं। पेसिवाइज़ खे पढ़ंदासूं, गॾोगॾु असीं एक्टिवाइज़ खे बि रिवाइज़ कंदासूं। हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं मां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं साथ ई बेल आइकन वारे बटण ते पिणु क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। जेकॾहिं अव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त हिन वीडियो खे लाइक करियो ऐं अगरि अव्हां असांखे सपोर्ट करणु चाहो था त बि पिणु हिन वीडियो खे अव्हां लाइक करियो। स्टार्ट कंदा आहियूं फ्यूचर परफेक्ट टेंस खे। फ्यूचर परफेक्ट टेंस खे स्टार्ट करण खां पहिरीं असीं एक्टिवाइज़ खे थोरो रिवाइज़ कंदासीं। फ्यूचर परफेक्ट टेंस छा हूंदो आहे ऐं हिन में असीं कहिड़े ज़मान जी ॻाल्हि कंदा आहियूं। फ्यूचर परफेक्ट टेंस में असीं हिन ज़मान में असां अहिड़े वक़्त जी ॻाल्हि कंदा आहियूं जेको ईंदड़ वक़्त में मुकमल थी चुको हुजे। यानी कि असां फ्यूचर परफेक्ट टेंस में हर उहो ॻाल्हि कंदा आहियूं जेको अचण वारे वक़्त में मुकमल थी चुको हुजे। अहिड़े तरह जी ॻाल्हि खे, अहिड़े तरह जे कम खे असीं फ्यूचर परफेक्ट टेंस में लिखंदा आहियूं ऐं अहिड़े कमनि खे असीं फ्यूचर परफेक्ट टेंस जो चवंदा आहियूं। अच्छा, जंहिंजी सिंधी में सुञाणप आहे कंहिं बि जुमिले जे आख़िर में चुको हूंदुसि, चुकी हूंदी, चुका हूंदा वग़ैरह अचे त अहिड़नि जुमिलनि खे असीं जेको आहे फ्यूचर परफेक्ट टेंस जा जुमिला चवंदा आहियूं। हीअ जेका सुञाणप आहे, हीअ सुञाणप सिंधी में सुञाणप आहे, लेकिन हीअ एक्टिवाइज़ जी सुञाणप आहे, हीअ पेसिवाइज़ जी सुञाणप नाहे। चलो असीं मिसाल वठूं था। जीअं तव्हां कार हलाए चुका हूंदा, असद तव्हांखे ॾिसी चुको हूंदो। हीअ ॿ मिसाल असां इन लाइ ॾिना आहिनि त जीअं असीं साबित करियूं त हिननि ॿिनि जुमिलनि मां असां साबित कयोसीं त हीअ जुमिला फ्यूचर परफेक्ट टेंस आहिनि ऐं फ्यूचर परफेक्ट टेंस में असीं उन वक़्त जी ॻाल्हि कंदा आहियूं जेको अचण वारे वक़्त में मुकमल थी चुको हुजे। फ्यूचर परफेक्ट पेसिवाइज़ टेंस। हाणे असीं फ्यूचर परफेक्ट जो पेसिवाइज़ खे रिवाइज़ करियूं पढ़ूं था। इन सां गॾोगॾु असीं एक्टिवाइज़ जे फॉर्मेशन खे बि रिवाइज़ कंदासीं ऐं एक्टिवाइज़ जा जुमिला बि पिणु कंदासूं। फॉर्मेशन में सभ खां पहिरीं असीं अफर्मेटिव जी ॻाल्हि कंदासीं। अफर्मेटिव जेके आहिनि असीं हाकारी जुमिलनि खे चवंदा आहियूं, जंहिंजी फॉर्मेशन एक्टिवाइज़ में आहे सब्जेक्ट प्लस शल आर विल प्लस हैव प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट। एंड पेसिवाइज़ जी जेका फॉर्मेशन आहे उहा ई आहे ऑब्जेक्ट प्लस विल आर शल प्लस हैव बिन प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट। ही फॉर्मेशन आहे पेसिवाइज़ जी। ऐं नेगेटिव में जेका आहे असांजी फॉर्मेशन असां वटि हीअ आहे त एक्टिवाइज़ में आहे सब्जेक्ट प्लस विल आर शल प्लस नॉट प्लस हैव प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट। ऐं पेसिवाइज़ में आहे ऑब्जेक्ट प्लस शल आर विल प्लस नॉट प्लस हैव बिन प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय एंड देन लास्ट सब्जेक्ट। अने इंट्रागेटिव असीं चवंदा आहियूं सवालिया जुमिलनि खे, जंहिंजी जेका फॉर्मेशन आहे उहो आहे एक्टिवाइज़ में आहे विल आर शल प्लस सब्जेक्ट प्लस हैव प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क। ऐं पेसिवाइज़ में जेको आहे विल आर शल प्लस ऑब्जेक्ट प्लस हैव बिन प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट ही एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क। ही जेको आहे फॉर्मेशन आहे पेसिवाइज़ में। उमेद करियूं था तव्हांखे फॉर्मेशन मिली चुकी हूंदी एक्टिवाइज़ जी बि ऐं पेसिवाइज़ ॿिन्ही जी। असीं फॉर्मेशन ॾिनीसीं अफर्मेटिव जी, नेगेटिव जी, इंट्रागेटिव जी। ही जेका आहे फॉर्मेशन अव्हां वटि अची चुकी आहे। इन सां अव्हां पंहिंजा जुमिला ठाहे सघो था। असीं पाण एग्ज़ाम्पल कंदा आहियूं। एग्ज़ाम्पल जेके आहिनि, एग्ज़ाम्पलनि जी मदद सां असां इन्हनि खे वधीक डिस्क्राइब कंदा आहियूं। असां वटि पहिरियों एग्ज़ाम्पल आहे ही विल हैव रिसीव्ड लेटर। ही जेके ही सेंटेंस आहे, ही सेंटेंस आहे एक्टिवाइज़ जो। ॾिसो हिन में एक्टिवाइज़ जो सेंटेंस आहे, इन जो जेको पेसिवाइज़ थींदो लेटर विल हैव बीन रिसीव्ड बाय हिम। ही पेसिवाइज़ जो जेको आहे हिकु सेंटेंस आहे। ही अफर्मेटिव में आहे, हिते नॉट बि कोन्हे, इंट्रागेटिव बि न आहे। ही अफर्मेटिव जो सेंटेंस आहे। ठीकु इन खे असीं नेगेटिव कंदा आहियूं। ही विल नॉट हैव रिसीव्ड लेटर। ही विल नॉट हैव रिसीव्ड लेटर। नॉट अचे पियो, उमेद तव्हां सम्झी चुका हूंदा। ही जेको आहे नॉट इन लाइ ॾिनोसीं त ही नेगेटिव जो आहे। इन जी जेका पेसिवाइज़ आहे उहा ही आहे लेटर विल नॉट हैव बीन रिसीव्ड बाय हिम। हाणे असीं इंट्रागेटिव विल सभ खां पहिरीं अची वियो, यानी कि हेल्पिंग वर्ब जेको आहे उहो असांजो सभ खां पहिरीं अची वियो। विल ही हैव रिसीव्ड लेटर एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क असीं ॾिनीसीं। इन जो जेको पेसिवाइज़ थींदो उहो ही थींदो विल लेटर हैव बीन रिसीव्ड बाय हिम ऐं हिते असीं क्वेश्चन मार्क ॾिनीसीं। उमेद करियूं था तव्हांखे ही ज़रूरु सम्झ अची वियो हूंदो त असीं फ्यूचर परफेक्ट जो पेसिवाइज़ ऐं एक्टिवाइज़ कीअं ठाहींदा आहियूं। एक्टिवाइज़ असीं इन लाइ पढ़ियासीं त जीअं अव्हांखे जिन्हनि असांजे स्टूडेंटनि एक्टिवाइज़ जूं क्लासूं न ॾिठनि उन्हनि जो थोरो घणो रिपीट थी वञे और उन्हनि खे थोरो घणो हिंट मिली वञे। ऐं जिन्हनि असांजी क्लासूं ॾिठियूं आहिनि ऐं असांजी क्लासूं उन्हनि बाक़ाइदा जेको आहे डाउनलोड बि कयूं आहिनि, हिननि जी जेका आहे एक्टिवाइज़ पेसिवाइज़ सां गॾोगॾु एक्टिवाइज़ जी रिवाइज़ थी वञे। उमेद करियूं था तव्हांखे ज़रूरु पसंदि आया हूंदा। हीअ असांजी फाइनल क्लास हुई पेसिवाइज़ जी। हाणे असीं कुझु एग्ज़ाम्पल ऐं कुझु टेस्टूं पिणु कंदासीं।
लेकिन जेको असांजो पढ़ण जी फाइनल क्लास हुई यानी कि फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो पेसिवाइज़ नथो थिए ऐं फ्यूचर कंटिन्यूअस जो बि पेसिवाइज़ नथो थिए, इहे ॿई असां इन लाइ छॾियासीं। उमेद करियूं था त हीअ असांजूं पेसिवाइज़ जूं क्लासूं पिणु अव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। हाणे आउं अव्हांखे हिकु जेका एक्सरसाइज़ ॾियां थो, हिन लाइ होमवर्क आहे। होमवर्क लाइ अव्हां लाइ ही 4 क्वेश्चन ॾिना आहिनि जिन्हनि खे अव्हां पेसिवाइज़ में बदिलणो आहे। पहिरियों क्वेश्चन आहे, पहिरियों सेंटेंस आहे यू विल हैव काच फिश। हिते थर्ड फॉर्म ऑलरेडी लॻल आहे, अव्हांखे थर्ड फॉर्म जी यानी कि वर्ब जी जेको थर्ड फॉर्म अव्हांखे ॻोल्हण जी ज़रूरत न आहे, इहो ऑलरेडी हिते लॻल आहे। दे विल हैव वॉन आहे, हिते विन कोन थींदो, वॉन मैच। ही विल नॉट हैव ट्राइड फॉर सक्सेस, शल वी प्लेड क्रिकेट। हीअ जेका आहिनि 4 अव्हां वटि सेंटेंस आहिनि जिन्हनि खे अव्हां पेसिवाइज़ में कन्वर्ट कजो। उमेद करियूं था तव्हांखे ज़रूरु 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 पसंदि आयूं हूंदियूं असांजी हीअ पेसिवाइज़ जूं क्लासूं, ऐं अव्हां हिननि मां कुझु न कुझु ज़रूरु सिखियो हूंदो। हाणे असां अव्हां सां नेक्स्ट क्लास में मिलंदासीं, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़। सिंध बारा जियन सिंधी टोपी अज लक बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची